अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼुकल्ह जेको ही माण्हू ग़रीब माण्हुनि जा घर नथा था वञनि ऐं सुप्रीम कोर्ट जेको इरिगेशन जा माना किनालनि ऐं वाहन ऐं कुॾनि जा ऐं शाखुनि जे मथां जेके घर आबाद आहिनि उन्हनि खे ठाहिण जो जेको हुकुम ॾिनो आहे उन ते ॻाल्हाईंदासीं। दोस्तों सुप्रीम कोर्ट जो माना रियासत के लेवल से रियासत के लेवल से जो फैसलो बुधायो है तो माना ये इन कब्जा खत्म किया वजन माना गरीबन जा अजा ड्राहे कैनाल वाह माना वाटर कोरसन पे जो वेठा जे माना खाली करे जी पानी जो वहकरो सही पहुचे माना बनिन ताईं पोखन ताईं ज़मीन ताईं। दोस्तों हकीकत में माना सुप्रीम कोर्ट माना के आम जो मानन लाइ जो फैसला कंदा उन जे आम फर्दन लाइ बियो कानून होंदो है डिठो वजे तो जो रियासत के लेवल से जो माना फैसलो ॾियणो है उन ते सुप्रीम कोर्ट के असुल गाल सोचण घुर्जे तो छा रैयत जो अवाम है अवाम के मुतबादिल ज़मीन ही हुकूमत रियासत ॾेई सघंदी उन्हनि खे अजा ठाहे मुहैया करे सघंदी या न उन्हीअ जे मद्देनज़र सुप्रीम कोर्ट के ॾिसी पोइ फ़ैसिलो करणो पवंदो आहे। इह छो त माना उन्हीअ खां बि अल्लाह पुछंदो छो तो सुप्रीम कोर्ट एक ज़िम्मेवार इदारो आहे जंहिंखे उहा ज़िम्मेवारी निभाइण घुर्जे तो रियासत जे जेकॾहिं फ़ैसिलो ॾिए थो तो उहो रियासत के पाबंद बनाए तो जीअं उहे जो अजा ग़रीबन सॼे ज़िंदगी में जो ठाहिया तो उहे अजा जेके ड्राथा था वञनि तो उन्हनि खे मुतबादिल ज़मीन ॾेई उन्हनि खे उहा अजा वरी नई सही उहे घर ठाहे ॾिना वञनि तो पोइ सही आयो न त वरना ग़लति आहे। उन्हनि खे उन्हीअ ते माना अमल करायो वञे रियासत के जेकॾहिं रियासत अमल नथी करे तो इहो सुप्रीम कोर्ट जो जेको फ़ैसिलो आहे उहो माना ॼण चओ तो उहो सुठे लेवल सां इंसाफ़ जे तक़ाज़नि मुताबिक़ नाहे छो तो माना रियासत जी माना खे अमल कराइण जो बि ज़िम्मेवारी उन सुप्रीम कोर्ट के अदा करणु घुर्जे। जेकॾहिं सुप्रीम कोर्ट ये घर डहराए तो उन्हनि जे माना ते उन्हनि खे घर बेहद माना मुहैया करे ॾे तो जीअं अवाम के ॾुखियायूं न थियनि छो त ही सॼी अवाम आहे पूरे पाकिस्तान जी अवाम आहे अॼुकल्ह हर जगह ते इहो माना घर ग़रीबन जा ड्राथा था वञनि तो उन्हीअ जो सॼो जेको बि आहे गुनाह उन्हीअ जो गुनाह जो उन्हीअ जो सॼे जो जेको माना सुप्रीम कोर्ट ज़िम्मेवार हूंदो छो तो अल्लाह वटि उहो जवाबदार थींदो। आम आम नाहे फ़ैसिलो ही ख़ासि फ़ैसिलो आहे छो तो हिन में रियासत ख़ुदि रियासत जी ॻाल्हि हले पई थी रियासत ऐं अवाम जे विच में ॿिन्हिनि जे विच जी ॻाल्हि आहे। इन्हीअ में जेकॾहिं सुप्रीम कोर्ट के फ़ैसिलो करणु घुर्जे तो अवाम खे जॾहिं उथारनि था तो पहिरें उते या तो उते अॻ में बोर्ड हया वञनि हा उन्हनि खे अॻ में कब्ज़ा करणु न ॾिना वञनि हा उन्हनि खे अॻ में घर ठाहिणु न ॾिना वञनि हा हुननि घर ठाहिया हुननि खे किन खे 50 साल थी विया किन खे 30 साल थी विया किन खे 20 साल थी विया उहे उते बचेवाल पंहिंजे बच्चनि समेत उते रहनि पिया ऐं उन्हनि खे हिन सुप्रीम कोर्ट जेको चयो आहे त इन्हनि जा घर ठाहे ऐं इन्हनि खे माना कब्ज़ा हटाया वञनि त इहो सरासर ॼण चओ त हिकु इंसाफ़ जी तक़ाज़ा जे मुताबिक़ फ़ैसिलो न चइबो छो तो उन्हनि खे जेके रियासत के पाबंद बनायो वञे ऐं रियासत के माना उन्हनि खे रियासत के एतिरे अमल करायो वञे जो हुननि खे माना प्लाट बि ॾियनि ऐं घर बि ठाराए ॾियनि उन्हनि जी सॼी ज़िंदगी जो इहो ई पूंजी हुयो जेको इंसान पंहिंजो घर मस्तु थो ठाराए तो उन्हनि जा अजा ड्राथा था वञनि इहो सरासर ग़लति आहे। मां त ईअं चवंदुसि त सुप्रीम कोर्ट के त पंहिंजे फ़ैसिले ते नज़रसानी करे ऐं माना इहा जेको घर ग़रीबन जा अजा ड्राथा था वञनि उन जे लाइ तरमीम करे इन फ़ैसिले के वापस वरितो वञे या त माना या त रियासत के पाबंद बनायो वञे जेको रियासत हुननि ग़रीबन के इहे माना घर मुहैया करे। महिरबानी। अस्सलाम वालेकुम।